जी नाज़रीन, बख्शापुर मामा सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त बख्शापुर में अंधे स्टाफ वटि पुराणे तकरार तां डुमकी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। जहिड़े नतीजे में धुरनि जी फायरिंग में कुझु माण्हू मारिजण जा इतला आहिनि, जॾहिं त कुझु माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला पिण आहिनि। वाक़िए सबबि शहर में ख़ौफ़ पकिड़िजी वियो, जॾहिं त माण्हुनि में भाॼ पइजी वई। पुलिस वाक़िए वारे हंध खां ग़ाइबु। ॿिए तरफ़ धुरनि में छिकताइण सबबि वधीक जानी नुक़सान जो अंदेशो पिणु आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ बख्शापुर।